नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां खबर ॾींदा आहियूं। घोटकी जी हिकु प्राइवेट स्कूल में आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन घोटकी जूं चूंडूं ज़िले सदर अब्दुल रज़ाक दायो ऐं ज़िले ऑर्गेनाइज़र अब्दुल जवार भुट्टो जी निगरानी में थी गुज़रियूं, जंहिंमें सरपरस्त आला मोहम्मद हसन खोसो, सदर आसिफ अली मलिक, नायब सदर न्याज़ अहमद शेख, जनरल सेक्रेटरी राजा अली टगड़ ऐं ॿिया चूंडिजी विया। जॾहिं त आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जी चूंड तकरीब में सरपरस्त आला मोहम्मद हसन खोसो, हज़ूर बख्श महर, नाज़िक हुसैन सुमरो ऐं ॿियनि पिण शिरकत कई। उन मौके ते आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जे अॻुवान मोहम्मद हसन खोसो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी तंज़ीम आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन हमेशा तालीम जी बेहतरी लाइ पाण पतोड़े पई। प्राइवेट स्कूलनि अंदर शागिर्दनि खे बेहतरीन तालीम ॾिनी पई वञे, पर हुकूमत पारां प्राइवेट स्कूलनि जी बेहतरी लाइ के बि कदम नाहिनि खंया। हिननि चयो त नई चूंडिजी आयल बाडी तालीम जी बेहतरी लाइ भरपूर कदम खणंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।